नाज़रीन, हिन वक़्तु असां खूनी सिमनालो LBOD जेको 3 ज़िलनि जो पाणी खणी जेको आहे हितां बदीन ज़िले मां निकिरे थो ऐं 0 पॉइंट में छोड़ करे थो। हिन वक़्तु उन सिमनाले जे मथां असां मौजूदु आहियूं ऐं उहो इंतिहाई ख़तरनाक जेका सूरत-हाल आहे उन सां अवल टॉप तरीक़े सां वहे पियो। जॾहिं त हिन सिमनाले जी जेके मॉनिटरिंग जूं ज़िम्मेवारियूं आहिनि उहे बि गुज़िरियल राति खां पंगिरियो शहर खां कुझु फ़ासिले ते जेको आहे हिन खे जेको घारो लॻो आहे उन खां पोइ जूं ज़िम्मेवारियूं उन पाक आर्मी हवाले कयूं वियूं आहिनि। ऐं असां अॼु कोशिशि कयूं था त हिन सिमनाले जा जेके कपर जेके कमज़ोर आहिनि छो त मौसमियात खाते तरफ़ां अञा बि जेको आहे बरसातनि जी वधीक गति कई आहे। इन सॼी सूरत-हाल में हीउ जेको सिमनालो आहे हिन सिमनाले सां जेका केतिरी तबाही अची सघे थी, छो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन सिमनाले बदीन ज़िले खे मुकमल तौरु ॿोड़ियो आहे। जेको 99 में ऐं 2011 में बि जेको आहे हिन जूं जेके तबाहकारियूं हुयूं उन्हनि जो जेको सिलसिलो हो उहो मुसलसल रिपोर्ट थींदो रहियो, जंहिंमें हज़ारे जेके माण्हू आहे बेघर थिया ऐं केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियूं। ऐं हिन वक़्तु बि हीउ अवल टॉप तरीक़े सां वहे पियो। नियर द शादी लाट ते बीठा आहियूं ऐं हिन LBOD जी सिचुएशन तव्हां ॾिसो पिया त केतिरी ख़तरनाक आहे। अञा बि LBOD खे 283 रहीम खान नोतकाणी वटां जेको सो घारो लॻो आहे, उन करे पाणी हिन में घटि आहे। असां धणी दर दुआ आहे त उहो घारो बि जल्दी बंदि थी वञे। उते जा जेके ओलह साइड वारियूं यूनियन काउंसिलूं हामिद शाह, समन सरकार, मंज़ूर चांडियो, फयासिया राशिदी, वागडई इन पासे जेको सो ॿुॾी चुका आहिनि ॻोठ। असांजो मुतालबो आहे त उते बि उहो जल्दी में जल्दी जेको सो घारो बंदि कयो वञे। हाणे असीं अचूं था हिन LBOD जे राकास मनसूबे ते, त असां अॻे बि घोड़ा घोड़ा कई त हिन जी ग़लति डिज़ाइन थी आहे ऐं जेको ही डिज़ाइन हितां खां नवकोट खां थी उहा नेचुरली कंहिं पुराणे वारे सिस्टम मां थी आहे। हाणे बि हींअर बि तव्हां ॾिसो त हिन जी कैपेसिटी 4-4.5 क्यूसिक आहे, पर 6-7 क्यूसिक पाणी वञे पियो। जेकॾहिं हिन में अञा 1000 क्यूसिक पाणी वधियो त पोइ हीउ तमामु वॾो नुक़सानु कंदी। तेलको टंडो बागो, तेलको बदीन, तेलको जेको आहे सो शहीद फाज़ल राहो इन में नुक़सानु कंदी। इन करे असां मुतालबो करियूं था त फिल-फोर हीउ जेको मनसूबो आहे हिन ते मशीनगिरी जिते ब्रीच पवण जो ख़तरो आहे ऐं ख़ासि करे 245 RD खां वठी 212 RD ताईं डोडारे वारे साइड खां ऐं पुराण वारी साइड खां अब्दुलक बुरगड़ी वारी साइड खां इहो नुक़सानु थियो त हेठि थरपारकर जूं 2 यूनियन काउंसिलूं 2 यूनियन काउंसिलूं बदीन जूं ॿुॾण जो ख़तरो आहे ऐं तक़रीब क़ारीब थी सघे थी। पाणी खे रिलीज़ कराइण जे लाइ इंतिज़ामिया पंहिंजी जेका असां नाअहली लिकाइण जे लाइ, इन करे आउं हिन फोरम तां चीफ मिनिस्टर सिंध ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं कोर कमांडर खां मुतालबो कंदुसि त महिरबानी करे हीअ जेका LBOD आहे इन खे पाक आर्मी जे अंडर में ॾिनो वञे, जीअं किथां को नुक़सानु थिए त हुनखे जेको आहे सो बंदि कयो वञे। LBOD इंतिहाई ख़तरनाक जेको आहे अवल टॉप सां वहे पई। हिन में हाणे बिल्कुलु जेको आहे पाणी जी गुंजाइश मौजूदु न आहे, पर जेकॾहिं का तक़रीब क़ारीब थी सघे थी, उन करे जेसीं ताईं इंतिज़ामिया जेको आहे फौरी तौर ते सिंध गवर्नमेंट हिन खे पाक आर्मी हवाले करे, जीअं अहिड़ी का बि ख़तरनाक सूरत-हाल पैदा न थिए। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क़रीनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।